जी नज़र ज़िक्र कंदासीं इरसा में रोटेशन पॉलिसी तहत इरसा के चेयरमैन वारो जो उहिदो है वो हाँ 1 साल के लिए सिंध के मिली वो है। इन पहिरियां इहो उहिदो जो हो पंजाब वठो ऐं पंजाब जो इरसा में मेंबर है उनके ही इरसा जो चेयरमैन मुक़रर किया वो। हाँ रोटेशन पॉलिसी तहत सिंध जो इरसा में मेंबर है ज़ाहिद जूणे जो उनके इरसा जो चेयरमैन 1 साल के लिए मुक़रर किया वो है। ख़ास तौर पर पानी मामला जेके आहिनि जिनके इरसा हैंडल कंदो है उनमें सिंध से मुसलसल नाइंसाफ़ियूं ऐं ज़्यादतियूं थींदी रहियूं आहिनि। उनमें ज़ाहिद जुड़े जो सिंध जो मेंबर है इरसा में उन पारां एक सघारो आवाज़ जो है वो हमेशा बुलंद किया वियो है। काफ़ी मामला भेरा ज़ाहिद जुड़े जो सख्त एहतजाज भी किया है। हाँ जैसे ज़ाहिद जुड़े जो इरसा जो चेयरमैन मुक़रर थियो है तो सिंध से खास तौर पर पानी वाले मामलों में जो ज़्यादतियूं थींदी रहियूं आहिनि या जैसे पंजाब जो मेंबर जो है वो इरसा जो चेयरमैन हो तो पंजाब पारां होद जेका है वह बरक़रार रखी वही है। लिंक कैनाल जेके आहिनि उहे भी खोलिया विया हुआ ऐं सिंध सां नाइंसाफ़ियूं कई वियूं। इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं नवाब यूसुफ टालपुर पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान जेके आहिनि हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि ऐं पाणी कमेटी जेका आहे स्टैंडिंग कमेटी पार्लियामेंट जी उन जा चेयरमैन आहिनि। अस्सलाम वालेकुम नवाब यूसुफ टालपुर साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां वक़्तु ॾिनो। छा चवंदो अवां सिंध जो मुसलसल एहतजाज रहियो आहे ऐं ज़ाहिद जुनेजो साहब जेके सिंध जा मेंबर्स आहिनि उन्हनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। हिन वक़्तु ज़ाहिद जुनेजो पाण इरसा जो चेयरमैन मुक़रर थियो आहे। कीअं पिया ॾिसो इन मामले खे? सघारो जेको आहे चेयरमैन हूंदो बाख़्तियार चेयरमैन हूंदो ज़ाहिद जुनेजो साहब? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही जेका रोटेशन आहे टर्न हूंदी आहे साल जे लाइ हर को जेको फेडरेटिंग यूनिट आहे उनजो जेको रिप्रेजेंटेटिव हूंदो आहे इरसा में वो चेयरमैन थींदो आहे। वहाँ पंजाब तो थी वियो आहे, सिंध आहे, पोइ बलूचिस्तान आहे, पोइ फ्रंटियर आहे ऐं उन खां पोइ वरी पंजाब जो वारो आहे। पर इन में जेके बि फ़ैसिला कंदा आहिनि पंहिंजी एडवाइज़री कमेटी में कनि या इन ॿिए में कनि त उहो थींदो आहे कंसेंसस ते। उन में केतिरो ज़ाहिद जुनेजो साहब मैन्यूअर करे सघंदो वोटनि खे उहो त ॾिसबो पर वरी बि जंहिं तरफ़ मेजॉरिटी हूंदी फ़ैसिला उहे ई थींदा ऐं उहा मेजॉरिटी जेका आहे सा हमेशह वॾी जेका धुर आहे पंजाब उन हिसाब सां आहिनि। पर हाणे हे छो आहे त इहो ॾिसणो पवंदो केतिरो इफेक्टिव थिए थो या नथो थिए। इनखे ईअं नथो चई सघे त भई सिंध खे चेयरमैनी मिली वई हाणे सिंध जा सभु ॾुख सूर ख़तमु थी वेंदा अञा, सिंध खे सभु पंहिंजा हक़ मिली वेंदा अञा, सिंध सां जेको जाइज़ सिंध जो हिसो आहे सो मिली वेंदो वञो। पर मां सम्झां थो सिंध जो जाइज़ हिसो जेको आहे मिलण में अञा टाइम लॻंदो। तंहिंजे करे इहो कोशिशि पिया कयूं त ऐं मां मीटिंग बि कॉल कई आहे इंशाअल्लाह ताला इहो 2 तारीख़ ते 2 नवंबर ते ऐं उन में पोइ ॾिसंदासीं छा सूरत आहे उन खां पोइ वधीक तव्हांखे ॿुधाए सघंदासीं। ठीकु आहे नवाब साहब अवां जीअं ॿुधायो त इरसा में मेजॉरिटी जी बुनियाद ते हमेशह फ़ैसिला थींदा रहंदा आहिनि ऐं सघारो जेको किरदारु आहे या सघारी जेका पार्टी आहे उहा पंजाब ऐं पंजाब मां जेको नुमाइंदो आहे इरसा में उहो हूंदो आहे। त कीअं पिया ॾिसो इन समूरी सूरत हाल खे? मेजॉरिटी जेका आहे उहा कीअं तय थींदी आहे इरसा में? मेंबर जेको आहे सिंध जो आहे उनखे हाणे चेयरमैनशिप बि मिली वई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मेजॉरिटी सिंध जी थींदी या अञा बि के ॿिया मामला हूंदा आहिनि? न मेजॉरिटी सिंध जी थींदी। सिंध जो चेयरमैन आहे ज़रूरु आहे जी पर मेंबर पंजाब जो बि आहे, फ्रंटियर जो बि आहे, बलूचिस्तान जो बि आहे, फेडरल मेंबर बि आहे। पर हाणे हिकु ई शइ की हिते वर्किंग कंदासीं ऐं मां चाहींदुसि त हिते सिंध जे चीफ मिनिस्टर सां राब्तो करण जी कोशिशि कंदसि उहे इन शइ खे पुट कनि त भई फेडरल मेंबर सिंध मां हुजणु खपे। हाणे चूंकि असांजो चेयरमैन आहे त ॾिसो जेकॾहिं इहो फेडरल मेंबर सिंध जो थी वियो हुयो इन में काफ़ी टाइम थी। अच्छा इरसा खे केतिरो तव्हां बाख़्तियार ऐं मज़बूत इदारो सम्झो पिया? हिन वक़्त ताईं जेके मामला थींदा रहिया आहिनि 91 पाणी वारो जेको माइदो हुजे उन ते अमल दरामद न पियो थिए, पंजाब पारां पाबंदी मढ़ियल जेके लिंक कैनाल्स आहिनि उन्हनि खे खोलियो वियो ऐं सिंध जा एतिराज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रद्द कया विया ऐं ख़ासि तौर ते वाटर कमीशन जो ज़िक्र कयो वियो त उन में मामला अलॻि हलनि पिया ऐं उन सां गॾोगॾु
CCI जो बि ज़िक्र थींदो रहियो आहे त कुझु मामला CCI में आहिनि, इन जे करे इरसा उन्हनि ते फ़ैसिलो न करे सघियो आहे। त इरसा खे बहैसियत हिकु इदारे जे कीअं पिया ॾिसो, केतिरो मज़बूत आहे ऐं ज़ाहिद जुड़ियुनि जो हाणे कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो? नवाब साहब, इन में क्लियर आहे जो वो सिंधी में चवंदी आहिनि त ॾाढे जी लत खे ॿ मथा। नेचुरली मेजॉरिटी प्रोविंसिस पंजाब हमेशह डोमिनेट कंदो आहे ऐं हुनखे हींअर कंहिं ज़माने खां वठी ऐं पंजाबी आहे जेको इन शइ ते अड़ियल आहे 91 वारे ठाह ते अमल नथो थिए, पर हाणे 91 वारे ठाह ते अमल कराइण में मां सम्झां थो त असीं इंशा ताला कामयाबु थींदासीं, छोकी चेयरमैन साहिबु जेको आहे उन्हनि जेके रूलिंग थींदियूं उन रूलिंग जे तहत 91 जे ठाह ते अमल थियणु खपे ऐं थींदो इंशाअल्लाह ताला। अवां जी चयो पिया त ॾाढे जी लठ खे ॿ मथा वारी जेका मिसाल मां ॾिनी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा चेयरमैनशिप पंजाब वटि हुई त पोइ पंजाब पारां होड़ ते क़ाइमु रहंदे अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला बि कया पिया विया। कहिड़ा कहिड़ा अहम मामला सम्झो पिया जेके हिकु साल दौरान ज़ाहिद जुड़ियुनि जो साहब खे हल करणु खपनि, सीजे लिंक कैनाल्स ऐं पाणी जी विर्छ जेका आहे उन खां अलावा? नवाब साहब, लिंक कैनाल सिर्फ़ु पहिरीं ॻाल्हि इहा हुअणु खपे त लिंक कैनाल जेको आहे जी उहो सिर्फ़ु तॾहिं खुले जॾहिं फ्लड हुजनि, so they are not link canal, they are flood canal। ठीकु आहे, नमूद वारो पाणी आहे तॾहिं कोन खपनि। ॿिए नंबर ते ज़ाहिद जुड़ियुनि साहिब खे हिन ते हाणे अदमल थियणु खपे त एकॉर्ड ते अमल थिए, एकॉर्ड जे पैरा 2 बी पैरा 2 ते, छाकाणि त पैरा 2 में छा आहे, ख़ाली पैरा 2 सभु चवंदा पर हुन ते तमामु नंढड़ी ॻाल्हि सोच सम्झ थी आहे त बाबा जेका बि खोट आहे पाणी जी उहा बराबरी जे बुनियाद ते सभु सूबा कनि। हाणे इन में सिंध सां बेकर जाती सिंधी आई आहे जी, हाणे इन में सम्झां थो पंहिंजो इफेक्टिव रोल प्ले कंदो ऐं असां बि स्टैंडिंग कमेटी में इन शइ खे आणींदासीं ऐं इन ते कोशिशि कंदासीं अमल थिए। लिंक कैनाल्स वारो मामिलो मां ॿुधायो, 91 वारे पाणी मुआइदे ते अमल दरामद जी बि मां ॻाल्हि कई ऐं ॿियो बि को अहम मामिलो आहे ख़ासि तौर ते डाउन स्ट्रीम में जेको पाणी छोड़ थींदो आहे नवाब साहब, उन जे छोड़ थियण सां जॾहिं सिंध खे पंहिंजे हिसे मूजिबि पाणी जी विरासत न थींदी आहे त पोइ सिंध में फ़सलुनि खे ख़ासि तौर ते तमामु घणो नुक़सानु पहुचंदो आहे। सम्झो पिया त इन हिकु साल जे अंदरि इहो जेको अहम मामिलो आहे उन ते बि को फ़ैसिलो थी सघंदो ऐं ज़ाहिद जुड़ियुनि जो साहब किरदारु अदा कंदो, या इहो जेको पाणी विर्छ वारो मामिलो आहे उहो बि हल थी वेंदो? हींअर प्री मैच्योर मां का ॻाल्हि कयां जी, पर इंशा अल्लाह असीं उमेदु रखूं था त पंहिंजो बहितरी ईंदी, बिल्कुलु ईंदी। ठीकु आहे। नवाब यूसुफ टालपुर साहब, वॾी महिरबानी मां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। नवाब यूसुफ टालपुर जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, हुननि जो चवणो त ज़ाहिद जुड़ियुनि जो हाणे इरसा जो चेयरमैन मुक़ररु थी वियो आहे त इन सां मेजॉरिटी जेका आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध खे मिली वई आहे। हिकु साल अंदरि ख़ासि तौर ते 3 अहम मामला आहिनि जिन जो ज़िक्र कयो नवाब यूसुफ टालपुर साहब। हिकु त हुननि जी कोशिशि हूंदी त 91 वारे पाणी मुआइदे ते अमल दरामद कयो वञे, पंजाब पारां जेके फ्लड कैनाल्स बहाया वेंदा आहिनि उन्हनि खे उहे बंदि कराइण जी कोशिशि कंदा ऐं गॾोगॾु कोटली डाउन स्ट्रीम समेत सिंध में जेको पाणी छोड़ थींदो आहे उन में जेका सिंध सां नाइंसाफ़ी थींदी आहे उन्हनि मामलनि खे बि हल करण जी कोशिशि कंदा।